टंडन जिया वैसे बादशाह जो फिर हेरो घणा ॾींहं थिया आहिनि गुम लॻो पियो आहीं। वैसे हाजी शरीफ जेल में आज़ाद थी आया पर हैरत जी ॻाल्हि आहे सर दरिया ख़ान पाण हाजी शरीफ खे मुबारक ॼणायो ऐं असां सभिनी खे चई त तव्हां मूं वटि अची रहो मां तव्हांखे पैसो जॻह ज़मीन सभु कुझु ॾींदुसि। हाजी शरीफ ऐं गुलज़ार त राज़ी थी विया पर मूं इनकार कयो ऐं मूं दरिया ख़ान खे चयो त मुंहिंजो सिर वेस बंगुल ख़ान सां गॾु आहे। सुठो कई न त वॾो कंध थिए इहो दरिया ख़ान शरीफ खे मानीअ में ज़हर ॾेई मारे छॾींदुसि। हेरू छो जो दरिया ख़ान खां शैतान बि पनाह घुरी आहे ऐं तोखे ख़बर आहे दरिया ख़ान ऐं शरीफ ॿई हिक ॿिए जा जानी दुश्मन आहिनि। बराबर है सर ये ॿई हिक ॿिए जा जानी दुश्मन आहिनि पर इहे हिक ॿिए खे मारे नथा सघनि छो त ॿिन्ही खे बहादुर जी नक में नोड़ी आहे। हेरू दरिया ख़ान वॾो ॾींगो माण्हू आहे पाठे जी ॼाण ईअं न सम्झ इहो हाजी शरीफ जे कुल्हे ते बंदूक रखे मूंसां ई शाह ज़मान सां विढ़ंदो कि असांखे मारे वियो तॾहिं बि दरिया ख़ान जो फ़ाइदो जेकॾहिं असां हाजी शरीफ खे मारे विधोसीं तॾहिं बि दरिया ख़ान जो फ़ाइदो। अवां सही था चओ रे सर लॻे थो त हाजी शरीफ पिमू ई बला जे वात में अची वियो आहे। हा शेरू तूं बि होशियारी कजांइ दरिया ख़ान शरीफ जो फ़ाइदो वठी तोखे बि माराए सघे थो ऐं अवां दोस्तनि खे दुश्मन बि बणाए सघे। बंगर खान हाजी शरीफ मूंसां कॾहिं न वरंदो। शेरू इहो त तोखे वक़्त ॿुधाई। ठीकु आहे सर इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। हाजी शरीफ तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी जो वो असांजे दावत ते हली आहे। हूअं ई बहादुर ख़ान इहो फ़ैसिलो कयो आहे त असांखे गॾिजी रहणु घुरिजे। ॾिस हाजी शरीफ असीं हिक ॿिए सां विढ़ी पंहिंजो पाण खे कमज़ोर करणु नथा चाहियूं। जेकॾहिं तूं ऐं असीं खीर खंड थी वञूं त पोइ इन सरदार शाह ज़मान खे ॾींदासीं लामारो ई हिकिड़ो ख़तम। दरिया ख़ान मूंखे तोसां विहण जो को बि शौक़ु कोन्हे पर तूं मुंहिंजो हक़ खाई वेठो आहीं। जेकॾहिं तो मूंखे मुंहिंजी ज़मीन वापसि न कई त तूं खूब ॼाणी थो मां केतिरो शरीफ़ आहियां। त पोइ हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी छॾ हाजी शरीफ तुंहिंजे पीउ जी ज़मीन जा टे हिसा थींदा हिकिड़ो हिसो तुंहिंजो ॿियो हिसो बहादुर ख़ान जो ऐं जेको टियों हिसो ज़मीन जो आहे जेको तुंहिंजी माउ जो थियणु खपे उहो मां कंदुसि। बहादुर जो हिसो त ठीकु आहे पर तोखे हिसो छाजे लाइ ॾियां छाजे लाइ ॾियां तोखे हिसो तूं त घणी मिल्कियत ठाहे चुको आहीं। ॾिस हाजी शरीफ तोखे तुंहिंजी ज़मीन जो हिसो बिना कंहिं तकलीफ़ जे ॾेई रहियो आहे ऐं उहा साॻी ज़मीन 25 साल पहिरियां ई तुंहिंजे पीउ जे नाले ते हुई ऐं उहा ज़मीन हींअर बि मुंहिंजे नाले ते आहे ऐं कानूनी तरीक़े सां तूं उहा ज़मीन मूंखां नथो वठी सघीं। हाजी शरीफ मुंहिंजी सलाह वठ त इनकार न कर दरिया ख़ान तोखे सही वहिंवार ॾेई रहियो आहे। बाबा साईं हाणे ज़िद न कयो बाबा साईं जेका ज़मीन तव्हांखे ॾिए थो त उहा वठो ऐं पाण में सभु खीर खंड थी वञो। बाक़ी मां तव्हां सां एतिरी वंगार वाह थो ज़मीन जो टियों हिसो तव्हां चूंडे खणो। पर हूंदो लागी तो हिकिड़ो ई टुकड़ो। ठीकु आहे मूंखे क़बूल आहे। त पोइ उठ त भाकुर पायूं। सिंगार बाबा दिल के वणने था दिल के वणने था सुहिणा लगने था सुहण लजा सिंगार बाबा दिल के वणने था सुहण लजा फूल पगड़ा हिन लाल
वाह वाह दिल खे वणनि था सुहिणल जा सिंगार वाह वाह दिल खे वणनि था बसरां जा सिंगार हल मुंहिंजा रब मूंखे त निवेकलाईअ में वेही ठाहियो अथई अॼु बि अखि में उहा जोत आहे जो कूंधर केरे रखां पर अफ़सोस इन ॾेठ पुटे बेगे सां मुंहिंजी हयाती ज़ाया थी बस वक़्तु गुज़री वियो पंहिंजे हुस्न जो को ख़्याल ई कोन कयो हलड़े दरिया खान छा यादि कंदे मूं जहिड़ी कूंजड़ीअ सां अख टिकी सम्झ त मरी वई फट मरी वई अदी बसरा तोखे छा आहे अदे खुदा बश्क जो हाणे तो हो हाल ई कोन्हे पुट मरण खां पोइ बस अलाए उनखे छा थी वियो आहे अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो थो करे चरियो थी वियो आहे आदि चरियो थी वियो आहे लॻे थो इहो मरी न वञे बस अदा कबूतर रज़ा रबा गया ईअं जवान जमाण छोकिरो हलियो वियो ॼण को हिल चूसो खणी वई अदा जवाननि में काल थो पवे पर इहो मोह बेगो नथो मरे चरिया हिकु दफ़ो ट्रक जे हेठां आयो ट्रक कल्टी ड्राइवर मरी वियो पर बेगो बची नसीब मुंहिंजा अदा हिकु दफ़ो वरी इन्हे मोए शेरूअ बीहारे साम्हूं गोली हयसि पर गोली उहा थधी थी वई मोह कोन मोह इहो बेगो अदी अलाह खे बि हल्ला था वणनि इहे किना कंहिंखे कोन था वणनि न इहो बेगो मरंदो न शेरू मरंदो छो त अॼुकल्ह इहो मौत असांजे ॻोठ में असुर रही पियो आहे इहो वेचारो जमाल इहो मरी वियो अलाए कॾहिं मरंदी चुप कर मोआ कबूतर हाणे गुलेली कया न पूरो अलाए छा तूं पाण खे सम्झे पियो छो मरां मां हा तूं कमाए थो खाराए मरे मो बेगो मां लंघण खावांसि मूंखे थो चए पियो मरी मरी अदी अॼुकल्ह बेगे जे पोयां हथ धोई पई आहीं ख़ैर त आहे चारो सुठो आहे बेगो परे खां ॾिस ॼण बागड़ियुनि जी कोडर पई आहे आदा ख़ैर आहे पर तोखे कोन ॿुधाईंदसि तूं आहे गैरती माण्हू वरी वञी दरिया खाने जे ॻीचीअ में पवंदे ॿियो रोज़ ख़र्चियूं घुरंदेसि पैसा वठंदेसि हाँ हाणे समझी वियुसि तूं दरिया खान खे ॾटो ॾेई आई आहीं त मां तुंहिंजी शादी कराईंदुसि आऊं बि शाणो आहियां अछड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर ते केॾी महिल हुन कपर सियाणो आहे कबूतर ईअं ई सम्झ त हिन ई शहर हिन ई ॻोठ मां दरिया खान जी शादी बसरा कचे हुजे जा पक कबूतर मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतनी पर फिरी गिरी मुंहिंजे फ़क़ीरनि देरो वञी कयो अथई दरिया खान जे बंगले में पोइ अदी बसरा हिते वेही छा थी करी हल त पोइ दरिया खान जे ॻोठ हलूं न ऐदा हल बसाणे हे हिते ई था सामान चयो हा पोइ मोटी अची खणंदा इहे पिया हुजनि केरु कोन खणंदो तोरा फ़क़ीर जो वेठा आहिनि हिन जो पाणे वाह पोइ कंदा हल 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 अदी हल अच हेलो शेरू हाँ शरीफ मुबारक अथई वॾी मिल्कियत हिसे में आई अथई हाणे त हाँ ठरियो हूंदी शेरू अञा पूरी मिल्कियत कान मिली आहे मिड़े हिकु हिसो मिलियो आहे इहा मिल्कियत मिलंदी ज़रूर मिलंदी पहिरीं इन पोड़े पखी खे मारियां पोइ हुकुम करा शरीफ पहुची वञूं असां क्यों बंबोर खे पाए
न शेरू न इन पोड़े खे मां मारींदुसि हिननि पंहिंजनि हथनि सां मारींदुसि। ये तुंहिंजी मर्ज़ी हला यार मतां सुभाणे मयार ॾींहुं ते शेरू ॾुखे वक़्त में कमु न आयो। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे शेरू? हाजी शरीफ़ यारनि जो यार ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। हा त पंहिंजनि यारनि जे लाइ पंहिंजो ही सिर बि सरी ते रखे घुमंदो वतंदो, कंहिंजे मथां थोरो कोन कंदो। इहो त यारी में फर्ज़ आहे। हाजी शरीफ़ जे मुसीबत महसूस करी ओॾी महिल फोन कजांइ, हिकिड़े मिंट में तो वटि हूंदुसि ऐं पंहिंजी सॼी संगत तो वटि वठी ईंदुसि ऐं इन दरिया ख़ान खे उते उन बंगले में हिकिड़ी गोली हणंदोमांसि। हकल जो टाइम आयो त हकलूं बि कबियूं शेरू। मां पाण इन ई चक्कर में आहियां। को वारो मिले का विथी मिले त इन ई पोड़े खे या उन वारो ई लामारो हिकिड़ो ख़तम। ओ नी हाजी शरीफ़ दुश्मन खे छॾणो ई न आहे। चङो यारो यारी यारो यारी वसीम रात मोटरसाइकिल जो फुरियो काॾे गयो? ज़रूर उहा मोटरसाइकिल कुहारी बनी ते पलाल में थमाए आयो। ठीक आहे ठीक आहे। अस्सलाम वालेकुम। हा सलाम गुरदार काथे भा तूं कोने हाजी शरीफ़ कोने मूंखे त अकेलो करे छॾियो आहे। तोखां ई हाजी शरीफ़ खां सवा रही नथो सघां। तूं फिक्र न कर शेरू, मां तोसां गॾु आहियां। बाक़ी यार हाजी शरीफ़ ज़िम्मेदार थी वियो थी ऐं दरिया खान हाजी शरीफ़ खे पंहिंजे हिसे जी ज़मीन बि ॾेई छॾी आहे। गुलज़ार मां ज़िंदगी खां हाणे बेज़ार थी वियो आहियां। मुंहिंजो सभु कुझु ख़तम थी वियो आहे। मां कमज़ोर थी वियो आहियां, एतिरो कमज़ोर जो पंहिंजी ज़ाल खे वासो नथो करे सघां। माण्हुनि मूंखे ताना मेड़ा ॾेई मारे छॾियो आहे। अदा शेरू तूं ज़िंदा रहंदे बाक़ी भाॼई राजल तोसां सुठो न कयो आहे, तोखे छॾे हली वई आहे। बाक़ी तूं बि हाणे हुनखे तलाक ॾेई सभई रिश्ता ख़तम करे छॾ। गुलज़ार हुन मुंहिंजी इज़त ऐं नालो मिटीअ में मिलाए छॾियो आहे। मां हुनजो वजूद मिटीअ में मिलाए छॾींदुसि, पोइ सुख जो साह खणंदुसि। पोइ हल त हली भाॼई राजल खे सरदार शाह ज़मान जे ॻोठ में हली मारे था अचूं। गुलज़ार मूं कादन खे चई छॾियो आहे ऐं कादन राजल जी ताण में आहे। जीअं भुल मिलियो राजल खे फट मारे छॾींदुसि। त पोइ भुल जो इंतज़ार कर शेरू, मां तोसां गॾु आहियां। हाणे यार राजल घणा ॾींहं ज़िंदा रही न सघंदी। हाणे मां हलां थो, हेॾे हकल कई त मां अची वेंदुसि। यार मूंखे छॾे न वञ गुलज़ार। यार तव्हां संगत खां सवाइ त मां सफ़ा कमज़ोर आहियां। हिम्मत छो वारी थी यार, मां तोसां गॾु आहियां। कॾहिं टाइम मिलियो न चकर ॾेई ईंदासीं। हाँ यार ईअं कर। मामा साईं, मां शादी सिर्फ़ ससुई सां कंदुसि। मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु सिर्फ़ ससुई आहे। मूं ससुई खे हासिल करण लाइ वॾा वस कया। उहो कहिड़ो तरीक़ो आहे जेको मूं न आज़मायो आहे। हर दफ़े मूंखे नाकामी नसीब थी आहे। मुंहिंजो सिर्फ़ इहो ई सबबु आहे त बाबा साईं कॾहिं बि दिलि सां मुंहिंजी हिमायत न आहे कई। बहादुर बचा, हे तुंहिंजो मामो हाजी शरीफ़ तुंहिंजी दिलि सां मदद कंदो। पहिरियां मिंथ मेड़ कंदासीं हाशिम वारनि खे, जेकॾहिं मञी विया त जी बिस्मिल्लाह, ऐं जेकॾहिं न मञनि पोइ खेनि ॿुधाईंदुसि त मां केतिरो शरीफ़ आहियां। मिंथ मेड़ में इहो हाशिम कॾहिं बि कोन। ऐं बाक़ी लठ धुके में असां खां ॾाढो, छो जो हाशिम जे अॻियां जो सरदार शाह ज़मान। सरदार शाह ज़मान सतराजी सरदार आहे। बेशक हू ताक़त वारो आहे, फुड़ी फुड़ी तलाव आहे। असां बि सतनि राजनि जा अमीर माण्हू गॾु कंदासीं। पहिरियां पंहिंजी ताक़त गॾु कंदासीं, पोइ कंदासीं धमाको ई हिकिड़ो।
तो कादने नंबर आ हेलो हेलो कर खबर है शिकार आहे जा हाँ शेरू शिकार मुझे साम्हूं आहे अकेलो आहे बुल्लो वाह जो आहे बस तू अधु कलाक खां अॻु में पहुचण जी कर तूं मूंखे 10 पतो समझाए गुलज़ार मूंसां गॾु आहे असां ॼाण पहुतासीं हाशिम सां तमाम घणियूं नाजाइज़ियूं हिकु टके जो माण्हू असां रोज़ रोज़ विढ़ियो थो हे असीं कुझु बि नथा करे सघूं बहादुर हाणे वक़्तु अची वियो आहे हाशिमड़े खां ॻणे ॻणे पलांद वठूं मारो हिकिड़ो खत्म सरदार शाहज़मादे ऐं हाशिम ते असांजी अखी कांदी ॿुधे तूं रगो हुकुम कर इन हाशिम खे सरदार खे तव्हांजे कदमनि में न झुकाए न त मुंहिंजो नालो बि जानू न आहे बाबा साईं हाणे मां इन हाशिम खे ॾींहं जा तारा ॾेखारे बहादुर हाणे हथियारनि खे तेल हणो हमले जे लाइ तयारी वठो बाबा साईं नओं ममड़ था मचाए ॾियूं था इन हाशिम वारनि खे टांटा रेस बहादुर खान हाशिम खे मारण को मसलो कोन्हे को पर जेकॾहिं हाशिम खे सज़ा ॾियणी अथव न त उनखे तड़पायो रेस उनजे अंदर में बाहि लॻायो उनजी इज़त में हथ विझो तव्हां हुकुम कयो त ससुए खे खंभे खणी था अचूं इन सां अवां जो पलांद बि थींदो ऐं हाशिम ज़िंदा लाश थींदो हा जानू पर इहा ॻाल्हि बि यादि रख त ससुए खे इज़त ऐं मान सां वठी अची हुन सां निकाह करणो ऐं इहो कीअं करणो आहे इहो बि सोच बहादुर तव्हां सिर्फ़ हिकिड़ो कमु कयो हाशिम खे खंभे खणी मोट पहुचायो डंडा हणी कुंडो कयां हथनि सां डंडा हणी हुनजो मथो फाड़ियां ऐं मां हुनखे डंडा हणंदुसि न पोइ हिन दरिया ख़ान जी हियांव ते छंडो पवंदो हा बाबा साईं ईअं ई कंदासीं गुलज़ार राज ॻोठ जे ॿाहिरां काठियूं करे रही आहे हथियार असुर सॼो चेक कर अॼु सम्झ त राजुल मरी वई छा तूं राजुल खे झंग में मारींदे हा गुलज़ार राजुल उते बुल में आहे शेरू जे असां राजुल खे झंग में मारींदासीं त पोइ माण्हुनि खे कीअं ख़बर पवंदी त कंहिं मारियो आहे हली माण्हुनि खे ख़बर न पए त पोइ राजुल खे मारणी अजायो आहे छो त जेकॾहिं राजुल जे कातिल जी ख़बर न पई त पोइ माण्हू तोखे बेगरत सॾींदा ऐं चवंदा त ज़ाल अगवा थियसि त बि कुझु न कई ऐं ज़ाल मारजी वियसि त बि कुझु न कई शेरू ज़ाल खे ॻाए वॼाए मार त ख़बर पए दुनिया खे हा गुलज़ार ॻाल्हि तुम्हारी सही आहे राजुल खे उतां खणी ॻोठ जे चौक ते मारींदासीं ईअं कर शेरू हा गुलज़ार उतां अंदरि आसरो हथियार खणी आ हल तो खणी जुड़िया हमरा के ॾिस तूं बोला जिया हे राड़े केॾां पियो वञी मां ग़रीब माण्हू आहियां मूं वटि कुझु बि न आहे कुझु न मां को गुंडो या बदमाश न आहियां परसां असांजो ॻोठ आहे मूंखे तूं ओपरो थो लॻी तॾहिं थो तोखां पुछां केरु काथे न आहियां मां अड़े नालो कोन थो पुछां कहिड़े ॻोठ जो आहीं किथां जी भला आहीं जेकॾहिं दिलावर मूंखे सुञातो त दिलावर मूंखे उफट मारे छॾींदो छो त मां हिनखे सुञाणा थो
ये दिलावर आहे कच्चे जो दिलावर। जे राजुल खे पंहिंजे दीन जी भेण ठाहियो आहे। ओड़े ॻोठ जो नालो विसरी वियो अथई या सोचे रहियो आहीं त दिलावर सां कहिड़ो कूड़ ॻाल्हायां? न वॾेरा, मां सोचां पियो त असां ग़रीबनि जो कहिड़ो ॻोठ, असां त खाना बदोश आहियूं। मां वॾेरो न आहियां, दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। अरे ॿुध त सही, कपड़नि में त कोन थो लॻे त तूं को लाडलाऊ फ़क़ीर आहे। वॾेरा, असांजो लॾो अॻिते निकिरी वियो, मुंहिंजी बकरी धण खां अलॻि थी वई आहे। मां हुनखे हिते ॻोल्हे रहियो हुउसि, बकरी बि न लधी ऐं लॾे वारा बि अॻिते निकिरी विया। ठीकु आहे, ठीकु आहे, हाणे घणी ॻियारी न हलो।